नाज़रीन ज़िक्र कंदा सिंध जे ॿियनि शहरनि जा ठिकराठो मावी पाणी निकाल न थी सघियो आहे। घर केतिरा ई ड्रही पट पइजी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, बहार जी अपील कनि पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मजीद महर पंहिंजी हिन रिपोर्ट में। सिधड़ी तो जा सूर ॾिसी था मुंहिंजा ॾेह ॾकनि। यूसी रूपहर जो हूअं त जेका हाल आहे उहो तमामु हर ॻोठ जो ख़राबु आहे, पर ही ॻोठ मोहम्मद फ़कीर मंगरियो यूसी रूपहर जो जेको मुकमल तौरु ड्रही पट थी पियो आहे, सवाइ हिकु ॿिनि घरनि जे। हिननि जा ॻोठाणा खुले आसमान हेठि पंहिंजा मासूम ॿार वरितियूं हिन वक़्तु उस ऐं गर्मीअ में वेठा आहिनि। न कंहिं चूंडियल उमेदवार, न कंहिं सुञाण धुरियुनि ऐं न ई कंहिं मक़ामी इंतिज़ामिया हिननि जी सुध लधी आहे। त हिकिड़े ॾींहं में हर जॻह ते हर शइ मिलनि ते सामान त पंहिंजे तरफ़ों के वठी आया आहिनि। ॿ टे तरपाल उन हेठों गर्मीअ में पिया पचनि था, रिझनि था पिया, लेकिन न कोई बि असां ॾे लड़ी नाहे आयो। ॻोठ मोहम्मद फ़कीर मंगरियो जेको तबाह थी चुको आहे, न ढोर ढगा उहे बि अंदरि हुया छपरनि में, उहे बि बंदि थी विया, के मरी विया, के कढियासीं, के कीअं थियो। एतिरो वॾो नुक़सानु थियो आहे। न MNA न MP कोई भी हिते न आयो आहे लड़ी। ॻोठ मोहम्मद फ़कीर मंगरियो आहे, तालको पनो अकेल कोई बि हिन में जेको आहे न लड़ी न आयो आहे। को न MNA न MPA न कंहिं सरहंदी वारे सार लधी आहे। असांजी हिन टाइम ताईं बचा बुख ते वेठा आहिनि, का संभार न लधी अथऊं, घर तबाह लॻा पिया आहिनि। हिते असांखे रहण लाइ न छपरो आहे, न का छांव आहे। ही बचड़ा ॿार असां जेके बि वठी हिकिड़ी आसमान जी छांव ॾियूं वेठा आहियूं। भराए महिरबानी असां वस वारनि खे अला उहिदेदारनि खे अपील था कयूं त असांजी वार कई वञे। आसमान जी छत हेठि वेठल ॻोठाणनि सिंध TV खे ई सहारो सम्झी उन जी तवसत सां सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त ख़ुदारा असांजी वाह करे ऐं असांखे जीअण जो मौक़ो ॾिनो। मजीद महर, सिंध TV न्यूज़।